औज़ु बिल्लाहि मिन शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलाम वालेकुम। अॼु वरी सुहिणा सुखन प्रोग्राम खणी तव्हांजे आॾो आहियूं। अॼु जो मौज़ू आहे ईमान। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फरमान आहे त मुंहिंजी उम्मत ते हिकु अहिड़ो ज़मानो ईंदो जो क़ुरान शरीफ़ जो विर्द बि कंदा, निमाज़ बि पढ़ंदा, पर ईमान खां गाफ़िल हूंदा। ॿारो, तव्हां जंहिं नज़र सां मूंखे ॾिसो था, मां सम्झां थी तव्हां सोचो था त उहे कहिड़ा माण्हू हूंदा जेके क़ुरान मजीद जो विर्द बि कंदा, निमाज़ बि पढ़ंदा, पोइ बि ईमान खां गाफ़िल हूंदा। असां क़ुरान मजीद जो विर्द बि कंदा आहियूं, निमाज़ बि पढ़ंदा आहियूं, पर पोइ बि दुनियादारीअ जे सोच में ॿुॾल हूंदा आहियूं। असां दुनियादारीअ में एतिरो त वकोड़जी विया आहियूं जो अलाह साईंअ जी इबादत करण वक़्तु बि दुनियादारीअ जे सोच में ई ॿुॾल हूंदा आहियूं। मतिलबु त असां निमाज़ पढ़ंदा आहियूं, उते बि असांजो ज़हन घरेलू ॻाल्हियुनि, कमनि कारनि, बिज़नेस में ॿुॾल हूंदो आहे। बसि पोइ इहा ई सोच हूंदी आहे त जल्दी जल्दी निमाज़ खां फ़ारिग़ थियूं, कारोबार ते वञूं, घर वञूं, फलाणे मसइले सां मुंहुं ॾियूं, फलाणे सां दुकान ते अलाए केतिरा ग्राहक आया हूंदा, अलाए छा थियो हूंदो। इन्हनि ॻाल्हियुनि जे करे असां पूरी तरह सां इबादत न करे सघंदा आहियूं। मतिलबु त जेको कमु असांखे सुकून सां करणु घुरिजे उन में जल्दबाज़ी कंदा आहियूं ऐं पंहिंजी कयल इबादत सॼी ज़ाया करे छॾींदा आहियूं। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फरमान आहे त मोमिन मस्जिद में ईअं पुरसुकून हूंदो आहे जीअं पाणीअ में मच्छी, ऐं मुनाफ़िक़ मस्जिद में बि ईअं ई परेशान हूंदो आहे जीअं पिंजरे में पखी परेशान हुजे। असांखे घुरिजे त मस्जिद में दाख़िल थियूं, सभु पंहिंजूं ॻणतियूं, ग़म, ॾुख, मसला मसाइल दिलि मां कढी अलाह पाक जे आॾो झुकूं, सभु कुझु विसारे सच्चीअ दिलि सां पंहिंजे रब जी इबादत कयूं। अलाह पाक असांखे सच्चीअ दिलि सां इबादत करण जी तौफ़ीक़ अता करे। आमीन, आमीन, सुम्मा आमीन।